रवाज अंदर अचे तो सयम रोटी रहमतुल्लाह अलैहि हिकड़े ॾाढे सफ़र कंदे कंदे पंजाब जे इलाके में वञी पहुता काथे पहुता पंजाब जे इलाके अगे जमाने में सवारियों को न घोड़ा खच्चर हा उन वक्त में सयम रोटी रहमतुल्लाह अलैहि प्रेपारी जी नमाज जो टाइम थियो साईं मस्जिद में नमाज पढ़ी बीठा जमात जी करे साईं सा मिलो साईं के चवण लगो ओ से मौलाना साहब लगे तो तवा मुसाफिर आयो सयम रोटी रहमतुल्लाह अलैहि फरमायो आओ बाबा मां मुसाफिर आया शिकारपुर जिले का आयो हां सिंध को आयो हां उन वक्त में जमाती वेचा चवण लगो उसी मौलाना साहब मुके दिल में धक लगो तवा अल्लाह जा नेक साले बनायो सफर में आयो पर से मेहरबानी कयो रात मुजी दावत खाओ सुभाणे तवा हल्या वी सच्चो सवाल रात दावत खाओ सुभाणे भल तवा हल्या सयम रोटी रहमतुल्लाह अलैहि फरमादा मुजो सफर वडवा जैसे मेहरबानी कयो मुझी दावत कबूल कयो इए न वनो अल्लाह जा बाना पिया लगो उन वक्त में सयम रोटी रहमतुल्लाह अलैहि फरमायो ठीक है बाबा रात तो जेला मां रात हिते पियो रहा रात जो पैरो जिए जो थियो दुनिया जा मुसलमानो ही यारो घर में वनी पोतो घरवारी के चवण लगो मानिया जो बंदोबस्त कर अल्लाह जो नेक साले बानो आयो आ तो घरवारी चेस असा गरीब मिस्किन तू पे दावत करे के केड़ा जमाती मुखलिस भी हुंदा तव के आलिम जे नजर पई के बुजुर्ग ते उठी भी रही हालांकि सुञातल भी न होंदो को भी एड़े तरीके सा ही बेचारा गरीब मिस्किन आलिम सालिहन सा मिलंदा महसूस ये थींदो असा के सुञाणन पर ये ने की मोहब्बत तो उन वक्त में घरवारी के चे सिंध जो आलिमा मुसाफिरा कहना बल पंजाब जो नाए उन वक्त में घरवारी चयो बी त मानी कोने मानियो कुल ट्रे पयुन एक तू जिया बी न्याणी जिया टी मो जिया उन वक्त में घरवारो चवण लगो फिलाने जी माओ जल्दी कर ट्रई मानियो दे अल्लाह जे नेक साले बाने के मुसाफिर की खाराया ट्रई मानियो खणी मस्जिद में आयो सयम रोटी रहमतुल्लाह रात जो ट्रई मानियो खाई सुमी पई रहा सुबह जो पैरो थियो दुनिया जा मुसलमानो उन वक्त में जमाती आयो साईं के चवण लगो सही वञो पिया किन कान सयम रोटी रहमतुल्लाह अलैहि फरमायो पुट रात थिया सुभाणे ॾिठो वी सच्चो सवाल जैसे पेरियो रहो कोन पिया पेरियो रहो कोन पिया हाणे बी रात भी रहो था तवा जी मर्जी कुदरत अल्लाह जी मुसलमानों बी रात जो थी ही यारो घर में वियो घरवारी के चवण लगो मानी आहे कि न कान सागो मेहमान मस्जिद में रहला उन वक्त में चवण लगी बी त मानी कोने मानियो कुल पयूं जे बई मानियो दे अल्लाह जे नाले ते बुजुर्ग की खाराया बुधो दुनिया जा मुसलमानो मामूली शय कोन त अल्लाह जे नाले ते कंगे खारावे ओ मुसलमानो बई जान सुरखरू थी वेंदव मामूली शय कोन तव उन वक्त में बमानियो खणी आयो सयम रोटी रहमतुल्लाह अलैहि बमानियो खाई सुमी पया सुबह जो पैर थियो सागो जमाती मस्जिद जे दरवाजे ते पहुतो सही मौलाना साहब दियो हाल हाल वञो त किन कान सयम रोटी रहमतुल्लाह अलैहि फरमायो ओ बाबा रात भी ते आया सुभाणे हलियो विंदुस सच्चो सवाल जे बाबा तुझी मर्जी आ मां तो तोके गोश्त कोरमा को न पियो खाराया गरीबी हाल जेको तुझे सामू पियो रखा बुधो दुनिया जा मुसलमानो टी रात जे वक्त में थिया यारो घर में वियो घरवारी के चवण लगो दे त हाल वालो मानी आहे कि न कान जे मोवा मानी त पंहिंजी जगह ते आ हाणे त अटो ही खत्म थियो एड़ो गुरबत जो ज़मानो बुधो दुनिया जा मुसलमानो चवण लगी हिकड़ी ड्रगड़ी पईया बी मानी कोने चया हिकड़ी ड्रगड़ी दे सुभाणे मेहमानो हलियो वियो उहा हिकड़ी ड्रगड़ी खणी सयम रोटी वट पोता बुधो दुनिया जा मुसलमानो सयम रोटी रहमतुल्लाह
ॾेई हिकिड़ी ड्रगड़ी खाई सुम्ही पिया सुबुह जो पैर थियो सागो जमा थी आयो सही मौलाना साहब ॾियो हाल अहवाल वञो था कि न कान सही ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैहि फरमायो ओ बाबा मां त वञा पियो पर यार तोखे लख मुबारक हुजनि लख मुबारक हुजनि यार जी अखियुनि मां पाणी अची वियो सही मौलाना साहब छाजू पिया मुबारक ॾियो कहिड़ा तव्हांखे गोश्त कोरमा खाराया सही तव्हां मूंखे मुबारक पिया ॾियो सही अमरोटी रहमतुल्लाह अलैहि फरमायो पुट तुंहिंजी मानीअ में अल्लाह एॾो त मज़ो बणायो एॾी त लज़त हुई जो पहिरीं राति मां मानियूं 3 खाई सुतुसि रात जो जीअं जो सुतुसि ॿिन्ही जहान जे सरदार मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राति 3 दफ़ा ज़ियारत नसीब थी वई आहे 3 मानियूं खाधियूं अथसि 3 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत नसीब थी आहे इहो मानीअ में एॾो मज़ो ऐं लज़त ऐं कमाल यार जी अखियुनि मां पाणी पियो वहे साईं जन फरमाए पुट ॿियो ॾियारो थियो वरी तूं 2 मानियूं खणी आई रात जो 2 मानियूं खाई जीअं जो सुतुसि वरी मदीने वारे साईं जी 2 दफ़ा ज़ियारत नसीब सच्चो सवाल यार वरी 3 ॾियारो थियो दिल में ख्याल आयो त यार इहा मानी वरी मिले अलाई कान महिमान जो हक़ 3 ॾींहं हूंदो आहे छो न पंहिंजी महिमानीअ मां फ़ाइदो वठां उन वक़्त में साईं जन फरमायो ओ बाबा जंहिं वक़्त में हिकिड़ी ड्रगड़ी खणी आए रात जो मानी खाई जीअं जो सुतुसि वरी साईं जन जी हिकिड़ो दफ़ो ज़ियारत नसीब थी 3 ॾींहंनि में 6 दफ़ा नबी साईं जी ज़ियारत नसीब थी आहे तुंहिंजो कमाल कहिड़ो सच्चो सवाल ओ जमाती वेचारो रोई करे चवण लॻो साईं मुंहिंजो त को कमाल कोन्हे मां त ग़रीब मिसकीन आहियां साईं असां त 5 वक़्त निमाज़ पिया पढ़ो मुंहिंजा घर जा भाती निमाज़ी आहिनि पर साईं आ हिकिड़ी असांजी नेकी आहे जंहिंजे करे अल्लाह इहो कमाल ॾिनो आहे साईं जन फरमाए पुट कहिड़ी नेकी आहे चवण लॻो साईं असां सिलसिले क़ादरिया महबूबे सुभानी मौलाना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि जे सिलसिले जूं 4 तस्बीहूं मग़रिब जी नमाज खां बाद में मां मुंहिंजी घर वारी न्याणी मुसल्ले ते वेही ज़िक्र कंदा आए शौक़ ज़िक्र जो आए शौक़ साईं जन खे चवण लॻो साईं पहिरें नंबर ते मग़रिब जी नमाज खां बाद मुसल्ले ते 3 ॼणा वेही करे ज़बाने हाल में चवंदा हूं ला इलाहा इल्लल्लाह सभई चओ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह साईं जे वक़्त में 100 मणे जी तस्बीह पूरी थींदी आहे वरी भी तस्बीह शुरू करे चवंदा हो अल्लाह इल्लल्लाह 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 साईं जे वक़्त में 2 तस्बीहूं पूरी थींदियूं आहिनि 3 तस्बीह शुरू कंदा हूं अल्लाह 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 जे साईं जे वक़्त में 3 तस्बीहूं पूरी थींदियूं आहिनि 4थी तस्बीह शुरू कंदा हो अल्लाहु रब्बी जल्ल जलालुहु साईं अमरोटी रहमतुल्लाह अलैहि के फरमाए सही ना जिक्र जी करे अल्लाह असां जे मानिया में एडी बरकत ऐं लज़त रखी आ जो अज ताईं असां कदे रात जो भूख कोन सुता हो गरीबी हाल हुंदो आ पर पोइ भी सही असां के जिक्र जे करे अल्लाह रोज़ी टाइम ते खाराईंदो आ।